दर्दन जो दरिया। दिलबर बाबा गालिन के ॼाण मां को फ़ाइदो नाहे जेसिताईं तव्हां इन्हनि जो औरतूं हिननि जे हवाले न कंदा तेसीं ताईं इहे मसइला वधंदा वेंदा। ही तव्हां लाइ मसइला पैदा कंदा रहंदा ऐं अवी हिननि लाइ बाबा कंहिं वॾे नुक़सान में वञी पवंदा। केॾी बि छिकछिका थिए पोइ वक़्तु अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं। तंहिंखां बहितर आहे त हींअर ई ॻाल्हियूं करे पाण में निबिरी वञ। रईस सां औरतुनि खे भॼाए कोन आहे, उन्हनि पाण अची असांजे दर ते पनाह वरिती आहे। इन में त असां सुल्तान वारनि जा ॾोही त कोन थियासीं। पोइ इन्हनि छो असांजे भाउ खे अगवा कयो? तव्हां पहिरियां हली आया हो ऐं असां तव्हांजी इज़त कई ऐं असां ॻाल्हियुनि ज़रिए मसइले खे हल करण जी कोशिश कई, पर पोइ बि हिननि असांजे भाउ खे अगवा कयो। रईस तव्हां वरी कहिड़ो पक्ष कयो? तव्हां बि त मुंहिंजे भाउ मलार खे अगवा कयो। अगराई तव्हां कई, असां पलाद में कदम खयोसीं सुल्तान। बाबा जेको कुछ भी थी गुज़रियो आहे उन्हनि ॻाल्हियुनि खे हाणे वरजाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? दिलबर अवां औरतुनि खे असांजे हवाले कयो। जेकॾहिं ईअं नथा कयो त मूंखे उन्हनि औरतुनि सां मिलायो, मां उन्हनि खे राज़ी करण जी कोशिश कंदुसि। रईस औरतूं हलण लाइ राज़ी आहिनि, पर हू ज़मानत घुरंदियूं त असांखे वापसि वञण खां पोइ मारियो त न वेंदो। बाबा जेकॾहिं औरतुनि जी ज़िंदगी खे ख़ौफ़ हुजे न दिलबर त मां कॾहिं बि सुल्तान वारनि सां गॾु न थियां थो वञा। दिलबर तूं छा थो सम्झी? असां एतिरा वेशी आहियूं जो औरतुनि खे हितां वठी वञी उते मारींदासूं? तूं ख़ुदा जे ख़ौफ़ खां डिॼी थो, बाक़ी असां ख़ुदा खां न आहियूं सिजंदा। तुंहिंजे दिलि में औरतुनि जे लाइ हमदर्दी आहे, बाक़ी असां संग दिल आहियूं। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे मुंहिंजा भाउ, जीअं तूं सम्झी थो। सुल्तान जेकॾहिं अहिड़ी का बि ॻाल्हि न हुजे हा त औरतूं घर न छॾनि। ज़ाहिरा उन्हनि ख़तरो महसूस कयो, पोइ तव्हां मां या कंहिं ॿिए मां, शायदि तव्हांजो इशारो मूं तरफ़ आहे। चोर पंहिंजी ॾाढ़ीअ में कख महसूस कंदो। जॾहिं मूं तव्हांजो नालो ई न कयो त पोइ तव्हां पंहिंजी तरफ़ छो पिया सम्झो? बस दिलबर बस, जेकॾहिं हिक ॿिए जे मथां आङुरियूं खणंदा रहंदो त वरी वञी परे पवंदो। औरतुनि जी ज़िंदगी जो ज़िम्मो मां थो खणां, उन्हनि खे केर बि नुक़सान कोन रसाईंदो। हाणे ज़िद छॾियो, औरतुनि खे वठी अचो त असां निकिरण जी। ठीकु आहे रही सघो था, असां तव्हांजे ज़िम्मे ते औरतुनि खे हिननि जे हवाले कयूं था। हिन खां पोइ बि जेकॾहिं औरतुनि मथां नाहक ज़ुल्म थियो त पोइ इन गुनाह जो कफ़ारो तव्हांखे अदा करणो। वठण लाइ अची विया आहे। तव्हांजो रईस ज़िम्मो बि खयो आहे। हाणे तव्हां मथां केर बि नाहक ज़ुल्म न कंदो। जेकॾहिं का बि अहिड़ी ॻाल्हि थिए त तव्हां रईस खे ॿुधाइजो। कंहिंखे दान ॾेई कंहिंखे दान ॾींदासीं। बसि हाणे जेको क़िस्मत में लिखियल हूंदो उहो ई भोगणो पवंदो। मुंहिंजी बि इहा ई दुआ आहे त हाणे तव्हांजी क़िस्मत बेहतर थे। खुदा कंदो तव्हांखे उहे सभु ख़ुशियूं मिलंदियूं जिन जी तव्हां हक़दार आहियो। ख़ुशियुनि जा ख्वाब ॾिसण त मूं छॾे ॾिना आहिनि। अहिड़ी दुआ न कर जेका क़बूल ई न थी। अदा तव्हां असांखे हिते रहायो ऐं एतिरी इज़त ॾिनी, इहे तव्हांजा थोरा सॼी ज़िंदगी असां लाहे कोन सघंदासीं। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे मुंहिंजी भेण, असां तव्हां मथां को बि थोरो न आहे। मूंखे तोसां घणो कुछ ॻाल्हाइणो हो मस्ताना, पर किस्मत एतरी मोहलत नथी ॾे। मूंखे पंहिंजी दिल जा हाल हवाला भी तोखे ॿुधाइणा आहिनि। मूंखे भी तोसां हिकु ॻाल्हि करणी हुई मस्तानी, जेका मूंखे हर वक़्तु मच्छी जे कंडे जियां सीने में चुभंदी आहे,
पर छा कया वक्त ऐं क़िस्मत अहिड़ो साथ ही कोन ॾिनो जो तोसां अकेलाई में वे पंहिंजे दिल जा हाल ओरिया वरी कंहिं ॿिए चकर पंहिंजे दिल जो हाल हवाल तोसां ओरे पंहिंजे दिल जो ॿार हल्को कंदुसि। राणी पाए वठ रहो हलता हलो पाए। मस्ताना मुझे इंतजार कजे रहल कम पूरो करे मां तो वापस जरूर ईंदसि। जाड़ा खान मुआरी कम तारी करे वई हाने त यार याद ही कोन थो करे उथ बदई कम तारी जेड़ो त बकरी के पाजे साजी का साई के वरी माह जी जय पोता अकबर खान तोखे जमींदारी जा खाब ॾेखारे जमीन खसे वरती। अरे मलूक मलूक असल कमाने राणा खान जो मलूक मु राजन जा ढींगा ढेरी करे छड़िया पर राणा मतलब त तू जो ही ढींगो ढेरी करे छनी। मलूक तोखे मां छा बुधाया इन्हे राणा खान मुखे जेल वारो एड़ो त धको आयो आ जो मुजी जेल च भी करे छड़ी हाणे मुखे तू बुधाए तेने राणा खान का मां पैसा वापस कीअं वठा ये कागज वापस कीअं वठा। अरे बाबा यो राणो खान वडो राकास तई तुझे मुझे वस जी गाल ना है मलूक जे करे राणा खान राकास हो न त मां बो वागू को बाजे शिकार के जबान का परी हिकड़ी गीत सागी गीतो ओहो हामा इहो ता है जी बिजली जी तार में काउ टंगल हो न तुझी भी बाबा हालत एड़ी करे चली तई। मलूक मुखे राणा खान एड़ी तमल हमारी आज घुमाए फेराए जी मुखे पट्ट ते होती मजा दसलु बांधा बुढ़े चढ़िया ने राणा खान। बाबा गाल बुध एकड़ी सलाह जाए जे राणे खान के झुकाणो अथी तोनी सुल्तान सां हथ मिलाए पो ॾिसो मज़ो। मलूक सलाह त यार वाकई लख रुपए जी ॾिनी थी पर खुदा करे तो सुल्तान रुगो मुझो साथ ॾे। कुंजे तू ही दुआ वनी नंजला मानी तैयार कयो। जी अम्मा अच दुआ। साईं तमा मानी जी तकलीफ न कयो हा। नज़ीरा का तकलीफ ना है ता मानी त खाइंदो न भुख ते त कोन वेंदो न। रे सियाणी रे सचे त उन्हनि खे असांजी पारत कजो त मल्हार वारनि ॾांहुं मूंखे ईअं न मोकिले पहिरियां सुल्तान ऐं मल्हार खां ज़िमो खणाए पोइ भले मूंखे मोकिले न त हू ईअं मूंखे मारे छॾींदा। अमा राणी अल्लाह भलाई कंदो तो मथां उन्हनि खे हथ खणण कोन ॾींदासीं पूरो हुननि खां ज़ुमो खणाईंदासीं पोइ तोखे हितां मोकिलींदासीं। जेकॾहिं न हू ज़िद कंदा ऐं असांजी ॻाल्हि न मञंदा त पोइ तोखे असीं हिते राहे छॾींदासीं। रईस जो हथ असांजे मथां हूंदो न त सुल्तान वारा असांजे मथां हथ कोन खणी सघंदा।
अरे दोस्तो मां 2 ॾींहंनि जे लाइ ॿाहिरि छा वियो आहियां, तव्हां रेस जे ज़मीननि ते कब्ज़ो करणु शुरू कयो आहे। हाणे इज़त सां हितां पेर ठाहियो न त कमदार फोटो हणंदो आहे सोटो, पोइ धकु लॻे ई आहे न। कोटा कब्ज़ो त रईस अकबर खान बि कोन छॾाए सघियो, तूं छा छॾाईंदी? अरे तव्हां छा था सम्झो त इहो फसल आबाद करे बटाई करे तव्हां घर खणी वेंदव? हा खणंदासीं बटाई, तूं असांखे रोकींदे? हा असीं अवांखे रोकींदासीं, फसल मां दाणो बि न खणण ॾींदासीं। दोस्तो हे असांखे रोकींदो, मुंहुं ॾिसेसि मुहांदरे जो हलियो आहे असांखे रोकण। अरे बस पंहिंजे औकात में रही ॻाल्हाए, हिते ईअं न थिए त धूड़ न करे छॾिया। असांखे धूड़ करण वारा ॼावा ई न आहिनि। मां चवां थो हितां पेर ठाहियो, वधीक असां दिमाग़ ख़राब न कयो। मोटा ईअं कोन मञंदा, हली रईस खां मोकल वठूं, पोइ हली हिनी जो बुलो करियूं। सच में हाणे दोस्तू तव्हांजो दिमाग़ घणो ख़राब थी वियो आहे, तव्हांजे दिमाग़ मां हवा कढणी पवंदी। कोटा सोच छो तो पादरनि खे कूर कूर करी। बस छोटो फोटे खे कावड़ ॾियारी ऐं पंहिंजे मौत खे दावत ॾी। तूं मूंखे मारींदे? हाँ दोस्तो हाणे कन खोले ॿुधी छॾ, सुभाणे खां पोइ तव्हां मां को बि ज़मीन ते नज़र न अचे। अरे छो था पंहिंजे लाइ राणा खान जे लाइ मसाला खड़ा कयो? सुभाणे खां पोइ जे कंहिंखे बि तव्हां मां ज़मीन ते ॾिठुमि न त पोइ पंहिंजे नुक़सान जा ज़िम्मेवार पाण आहियो, छो त कमदार फोटो हणंदो आहे सोटो, पोइ धकु लॻे ई आहे न। अदा जॾहिं तव्हां राणी खे वठी बि आया त हुनखे रेस अकबर खान जे घर में छॾण जी कहिड़ी ज़रूरत हुई? 12 ई राणी खे हिते कोन पिया वठी अचो? राणी जेकॾहिं ॻोठ में पहुची वई आहे हिते बि अची वेंदी, कुझु सबुर्द कर। रात मां रहे सां ॻाल्हाए राणी खे वठी ईंदुसि। भला इहो रेस असांजे हर मामले में टंग छो तो अड़ाया था? राणी खे वापस आणण में रेस जे ई हथ आहे। अबा रुगो राणी वापस आई या नज़ीरा भी आई? मासी नज़ीरा भी वापस आई है। राणी के असां हिते वठी ईंदासीं, बाक़ी नज़ीरा काॾे वेंदी उनजो कहिड़ो सहारो आहे? अम्मा उहा सावण वारनि वटि रहंदी, बाक़ी काॾे वेंदी? हाणे सावण वारा उन्हनि खे उहा इज़त थोरी ॾींदा। मासी पोइ हीअं छो न कई, नज़ीरा जो निकाह अदा सुल्तान सां कराए उनखे हिते वठी अचूं। तूं त सदाई थाप ई कंदो आहीं। थाप वरी छा जी आहे मासी, हूं बि आलम खां पोइ नज़ीरा जो को त सहारो कोन्हे। जेकॾहिं अदा सां निकाह थी पवंदुसि न त हुनजो सहारो थी पवंदो ऐं अदा जो घर बि आबाद थी। कीअं अदा? वॾो कोन्हे अदा, सच चवां दिल में तो ॾाढो ख़ुशि थींदो हूंदे। अदा गुलू यार तूं मज़ाक छॾ, तूं रुगो मुंहिंजो सोच। अदा तुंहिंजो छा सोचो, राति तुंहिंजी मस्तानी खे घर वठी ईंदासीं। अदा ॿी ॻाल्हि, जेकॾहिं राणी हिते अचे न त हुनखे इहा ख़बर न पवे त मां ई हुनजो मस्तान आहियां। अदा जेकॾहिं ख़बर पयसि बि त छा थी पवंदो? हुनखे इहा ख़ुशख़बरी मां ॾींदुसि, जॾहिं बि मूं मुनासिब वक़्तु ॾिठो मां हुनखे ॿुधाईंदुसि। ऐं हा जेकॾहिं तव्हां मां कंहिं बि इहो राज़ ज़ाहिर कयो त मां हुनखे बंदूक हणण में देर कोन कंदुसि। असांजी तोबा बाबा ज़ारी असांजी, असां बस कई। तू जान त तुझी मस्तानी असांजी पचर छॾ यार। चाड़ा राणी ऐं नज़ीरा मोटी आयूं आहिनि, तूं वञ सुल्तान खां हाल अहवाल त पुछी अच। वापस मोटियूं न वरी उन्हनि खां कहिड़ा हाल अहवाल वठूं? न वञ तूं हिते जो हिते वेठो हुज, मां पाणे वञी ॾिसी थी अचां। पोइ इएं चओ न त तोखे वल्होटो ई पंहिंजो आहे। छा थी पवंदो जेकॾहिं आउं वञी नज़ीरा ऐं राणी सां मिली ईंदुसि त? तूं मुंहिंजे मथां छो थी पई छिती थी? वञणो अथई त वञ, पर इहा ख़बर अथई त राणी ऐं नज़ीरा रहियल किथे न? रईस अकबर खान जे घर में आहिनि, ॿियो वरी किथे हूंदियूं? तूं हाणे हीअं कर, तूं नज़ीरा ऐं राणीअ सां बि मिली अचो ऐं उते मुआरी भेण हूंदी वञी उन जा तेवर ॾिस त कूंज खे छॾे वेंदी या पंहिंजे कच्छ में विहारे छॾींदसि। कूंज खे एॾो आसानी सां बानो बेगम पंहिंजी कच्छ मां त कोन कढंदी। इन ॻाल्हि खे छॾ, अधीअ खे पूरी पूरी पक थी वई आहे त असां मिठल पुट जी ॿी शादी था करायूं। इन करे अधीअ खे वॾी सिर पुत जी लॻल आहे। हाणे हीअं कजांइ,
राणीअ सां कचहरी कंदे कंदे या ॻाल्हि उछलियूं अची जाए त असांजे मिटड़ पुट खे ॿी शादी करण जो वॾो शौक़ आहे। जाड़ा जेकर असां घणी वाह वाह कई न तने बानो बेगम खे शक पइजी वेंदो त असां अचायूं फूकूं पिया हणूं। इन करे मौके जी मुनासिबत सां इहा ॻाल्हि करणी पवंदी। वॾी त न वही से जो मौके जे मुनासिबत सां ॻाल्हि कंदी। वॾी से हिनखे ख़बर पई थी त ॻाल्हि करण जो हींअर मौक़ो आहे। ॻाल्हि अहिड़ी थी करी मुंहिंजो ॼणो पितो थो सड़े पितो। तो में पितो आहे किथे जेको सड़ंदो? फसाणी बस जाॾे वञणो अथई न वञ, रूबरू मुंहिंजो मीटर न फेराए, मूंखे आराम करण ॾे। सियाणी नज़ीर आई राणीअ सां मिली आई है। हींअर रेस अकबर जे घर हूंदियूं ऐं बानो बेगम घर में असली पैर रखणी कोन ॾींदियूं। केॾे पंहिंजे घर आयूं न त वञी पुछी ईंदी मान हाल अहवाल। तू छा थी सम्झी हाणे उन्हनि खे सुल्तान वारा जिंदा छॾींदा? मिड़े सुल्तान वारनि जूं इहे रुगो बभिकियूं सतोरी जोड़ी सिर्फ खणी छॾियूं न, हाणे वरी हिननि जो वारो आहे। ठहियो हाणे तूं बि इहा ॻाल्हि न कर सियाणी, आहिनि वॾा ज़ालिम, बाक़ी को ख़ुदा दिल में तरस ॾियनि, बाक़ी मुड़ण वारा कोन्हनि। ओ मियां इहा ॾींहं ॿिनि में पाणे ख़बर पइजी वेंदी त कहिड़नि खे था बंदूकूं हणनि ऐं उन्हनि जा फिफड़ा कढनि। बंदूकूं? वरी कहिड़ियूं बंदूकूं? अड़े तोखे हणंदा ॿियो कंहिंखे? सुल्तान ऐं गुलू हथियार कयूं तोखे ॻोल्हींदा था वठनि। मूंखे बंदूकूं हणंदा पर मुंहिंजो वॾो कहिड़ो आहे? बाबा तो मलूक जे चवण में अची उनजी भेण खे सॼे ॻोठ में ख्वार कयो आहे। सुल्तान चई वियो आहे त जुड़े जे करे असां सॼे ॻोठ में मोह खणी हलण जहिड़ा न आहियूं। ऐं हा चवनि था त असांखे जुड़े बदनाम कयो आहे। जेसि ताईं हिनखे पूरो न कंदासीं सुख जो साह कोन खणंदासीं। अदी मूंखे किराए जा पैसा ॾे त मां वापसि ॻोठ वञा। ओ छोरा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, अजाई तुंहिंजो सिर न वञे। सियाणी तूं पंहिंजे भाउ खे हथ नथी माराइण चाहीं छा? अदी ख़ुदा जे वास्ते किरायो ॾे त मां निकिरां। चयमि न तोखे त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। हर बार पंहिंजो वायु बताल न कर। तोखे मारे पंहिंजे मथां पाप कोन खणंदा। अदी कहिड़ी ख़बर सुल्तान वारनि जो को बि भरोसो न आहे। ठहियो जेकॾहिं सुल्तान आयो न त पाणे मां हुन सां मोह ॾींदसि। हरू भरू तो दिमाग़ ख़राब करे सॼो। अदा दिलबर कहिड़े ख्यालनि में गुम थी आई? अदा अदो पंहिंजी मस्तानी के ख्यालनि में आहे, ॿिया कहिड़ा ख्याल हूंदसि? पुट जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ उन्ही खे वञणु छो ॾिनो? न बाबा अहिड़ी ॻाल्हि न, तो तो मड़ई मज़ाक पियो करे। अदा मां माण्हुनि जो चेहरो ॾिसी दिल जी ॻाल्हि पढ़ी वठंदो आहियां। पोइ ॿुधाए छा लिखियलु आहे मुंहिंजे चेहरे ते? अदा तुंहिंजे चेहरे ते मस्तानी 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 ऐं ॿियो त तुंहिंजी हिन दिल में बि मस्तानी वेहिजी वई आहे ऐं तूं इश्क जी लपेट में अची वियो आहीं ऐं तमामु जल्द तूं चरियो थी वेंदे ऐं बाबा चवंदो अदा दिलबर खे गिदूअ में छॾे अचो। चइबो त ॻाल्हि इन हद ताईं वञी पहुती आहे। अञा बि अॻिते बाबा हिन जी मस्तानी के वापसि मोटाइणो ई पवंदो, न त असांजे लखनि जहिड़ो भाउ कंहिं बि कम जो न रहंदो। यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, तव्हां छो अची मुंहिंजे पोयां पिया आहियो? अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। जेकॾहिं अहिड़ी का बि ॻाल्हि थिए न त मां तव्हांखे ज़रूर ॿुधाईंदुसि। पोइ तव्हां बाबा खे वठी वञी मुंहिंजो रिश्तो कराए अचो। बाबा अदा दिलबर इशारो ॾेई छॾियो आहे, हाणे तव्हां हिन जो सोचो। ठीकु आहे पुट, 2-3 ॾींहं सब्र कयो, मामलो ठरी पवे त इन जो बिलो बि कयूं। बाबा साईं इहा तव्हांजी डर असांजे गीचे में पइजी वेंदी। बहितर ईअं ई थींदो त हिन वक़्तु ई डंडो ॾियूं जीअं ॿीहर असांजे ज़मीन जो रुख ई न कनि। ख़ुदा मां खून ॾिजी नथो चाहियां। इहो राणा खान रत जो प्यासी आहे, हुनखे सिर्फ़ बहानो थो घुरिजे रत वहाइण। बाबा साईं पोइ इनखे छॾे छॾियो जो ज़मीन आबाद कनि। ज़मीन त हिननि खे कॾहिं बि आबाद करणु कोन ॾींदासीं सिकंदर। बाबल साईं फसल जी पोखाई हलेव पई। वञ राणा खे न्यापो कर त राति मूंखां थी वञे। आख़िरी चक्कर मां राणा सां ॻाल्हाए ॾिसां। जे ॻाल्हियुनि में अची मुड़ी थो वञे त ठीकु आहे, न त पोइ हिन मसइले जो को न को हल ॻोल्हे था वठूं। पुटा को न को हल ॻोल्हे था वठूं। ठीकु आहे बाबल साईं, कयां थो राणे खान ॾे न्यापो, पर इन मसइले जो असुल हल जेको अथव न
वो कमदार फोटे जो सोटो था। बड़ा रात रईस सां मिलम ऐं माई नज़ीरा के वठी अची हिते रहायूं। जेकॾहिं रईस जे मथां ज़ोर न रखियोसीं न हीअ माई कॾहिं बि अचण लाइ तयारु न थींदी। बाबा उहा बि अची वेंदी ऐं सुल्तान वारा रानी खे वापसि वठी बि वेंदा। तूं सिर्फ़ कोशिश कर सुल्तान वारनि खां मुंहिंजे लाइ संग कढण जी। जेकॾहिं बाबा असां थोरी बि ढर कईसीं न त इहे सुल्तान वारा वरी फिरी वेंदा। हाणे सुल्तान वारनि खे फिरण कोन ॾींदासीं। हिननि जी असां सां ज़बान थियल आहे। बाबा सुल्तान जी ज़बान ते कॾहिं बि यकीन नथो करे सघिजे। कंहिं वक़्त बि सुल्तान वारा फिरण में देरी न कंदा। पुट दुआ कर त रानी उन घर में वञी रहे। जेकॾहिं रानी को मसइलो कयो न त पोइ तोखे सतोरियो संग कोन मिलंदो। बाबा सोट रानी हाणे को बि मसइलो पैदा कोन कंदी। जेकॾहिं हुनजे दिल में खोट हुजे हा न तूं हेॾे अचण लाइ कॾहिं बि राज़ी कोन थिया। पुट रानी जे अंदर जी का बि ख़बर कोन थी पए। मूंखे त लॻे थो इहा छोरी अंदर जी वॾी पलीत आहे। हिन छोरीअ मथां को बि भरोसो नथो करे सघिजे। इहा छोरी कंहिं वक़्तु कुझु बि करे सघे थी। तॾहिं त चवां थो बाबा जेतिरो बि जल्दी थी सघे न मुंहिंजी सदोरी जी शादी जी तारीख़ वठ। बाबा वठ शादी जी तारीख़। मुंहिंजो सिर्फ़ निकाह थी वठे। उन खां पोइ जेकॾहिं रानी को बि मसइलो कयो न त उनखे हू पाणे मोह ॾींदा। बेटा तूं छा थो सम्झी? छा थो सम्झी त मां घटाईंदो हूंदुसि? पर साम्हूं बि सुल्तान आहे। हू आसानी सां राज़ी कोन थींदो। बाबा मूंखे त सिर्फ़ इहो ख़ौफ़ थी बीठो आहे सोट रानी खे जेकॾहिं सुल्तान वारा वठी विया न त पोइ संग ॼण खां फिरी न वञनि। इन करे मां चवां थो तूं वञी रेस सां मिल ऐं हुनखे चओ त सोट रानी ऐं नज़ीरा असांजे हवाले कनि ऐं उन्हनि ॿिन्ही खे अची असां हिते रहियूं। मुंहिंजो निकाह थी वठे उन खां पोइ सोट रानी खे उन्हनि ॾे मोकिलियो। बेटा तूं त चई थो न पर इहा छोरी हिते अचण लाइ राज़ी बि त थिए न। बाबा रानी खे मल्हार मां वॾो ख़ौफ़ आहे। हू असांजे अचण लाइ तकड़ी राज़ी थी वेंदी। कयां थो कोशिश वधीक तुंहिंजो जेको नसीब। ये दुनिया